आलम जोधणी अवलला वलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब्बु रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जियां मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ बि नंढड़ा बालकड़ा हुजनि असांजूं अदियूं हुजनि भेनरूं हुजनि नानियूं हुजनि ॾाॾियूं हुजनि अदा हुजनि ॾाॾा हुजनि नाना हुजनि सभिनी खे प्रोग्राम राम राधा में भलीकार हुजे। हा साल जितो जो खुश हुजो पर अॼु मोकल जो ॾींहुं हुजे छंछरु हुजे या आचर हुजे पर बालक जेके हुजनि उहे स्कूल वञनि उस्ताद साहिबान स्कूल वञनि बाक़ी जेके पंहिंजे ड्यूटी ते वञनि उहे सभु जेके बि हुजनि आचर जे ॾींहुं वरी चवंदा हुजनि पंहिंजे कुटुंब खे पंहिंजे वेड़े खे कचहरीअ में हाल अहवाल में दुनियादारीअ में सॼे में इहो शामिल थींदा हुजनि शरीक ऐं वरी आचर जो जेको ॾींहुं हुजे उन ॾींहं ते घर जे भातियुनि खे जेको टाइम ॾियणो हुजे बालकनि सां वेही माण्हू जेको पढ़ंदो हुजे उहो पंहिंजी पढ़ाई में मसरूफ़ हुजे जेको नौकरियूं करे उहो पंहिंजी नौकरी में मसरूफ़ हुजे हिक ॿिए सां माण्हू जो ॼणो ईअं सम्झो राब्तो ई न हुजे पर हीउ जेको आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे इन में सभई पाण में मिली जुली मानी बि गॾु खाईंदा हुजो कचहरियूं कंदा हुजो भोग कंदा हुजो मस्करियूं कंदा हुजो जिंदगी खे सुहिणो ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारींदा हुजो। सो आचर जो जेको ॾींहुं हुजे बालक वालदेन जेके हुजनि बालकनि सां वेहंदा हुजनि नेरनि उन्हनि सां कंदा हुजनि उन्हनि सां सुठी गुफ़्तगू कंदा हुजनि पोइ सुठे ॾींहं जो आगाज़ कंदा हुजनि सोचींदा हुजनि पुछंदा हुजनि त कहिड़ी शइ खपे स्कूल में कहिड़े कम जी ज़रूरत हुजे कहिड़े किताब जी कहिड़े बुक जी ज़रूरत हुजे उन जी तयारी वरी अॼोके ॾींहं ते कजे वरी जीअं सुभाणे बालक उहे स्कूल वेंदा हुजनि ऐं इहे ई सुभाणे जो जेके बालक हुजनि उहो आईंदो हुजनि ऐं असांजो जेको आईंदो हुजे जेको मुस्तक़बिल असांजो हुजे उहो रोशन हुअणु खपंदो हुजे। मेन ॻाल्हि जेका हुजे मस्कत हुजे उहा हुजे तरबियत उहा माण्हू पंहिंजे औलाद जी अहिड़ी त कंदो हुजे जेको तव्हां अॻिते जेको हुजे उहो अव्हां जे लाइ त उहो अलाए त छा साबित थींदो हुजे सॼी ॻाल्हि तरबियत जी हुजे इहो न सोचींदा हुजे जेके ॾुख असां ॾिसूं वॾा ॾिसनि जेके वालदेन ॾिसंदा उहे वरी औलाद ई ॾिसे इहो ज़रूरी न हुजे। सो हाणे किरत खे रीत खे दुनियादारीअ खे उन हिसाब सां ॾिसंदा हुजो त दुनिया कीअं हलंदी हुजे दुनिया जा माण्हू कीअं हुजनि कहिड़ो वधि खां वधि कमु कनि कहिड़ी किरत कनि कहिड़ा हुनर जेको हुजे हींअर चंड ते पहुतल हुजे ऐं असांजा माण्हू अञा उहो सूर उहे ॾुख उहे दर्दल में लॻा पिया हुजो पोइ या त असांजी ज़िंदगी अञा ई ॾुखारी थींदी हुजे पंहिंजे बालकड़नि खे पढ़ाईंदा हुजो उन्हनि खे हुनर ॾींदा हुजो ख़ासि तौर ते न्याणियुनि खे ज़रूर पढ़ाईंदा हुजो उन्हनि खे हुनर ॾींदा हुजो न्याणियुनि खे पुट करे पढ़ाईंदा हुजो बसि असुल ॻाल्हि इहा हुजे त अबा न्याणी पढ़ंदी हुजे त असांजो ईंदड़ मुस्तक़बिल बहितर थींदो हुजे ऐं मोबाइल में कल्ह बि ॻाल्हि कई हुजे पढ़ण सां असांजा माण्हू वरी चवनि पढ़ी लिखी कहिड़ा सां ककरां या पढ़ी लिखी मूं वारे छोकिरे कहिड़ा ककरां बाबा पढ़ी लिखी इहो न दुनिया जी ख़बर हुजेसि ख़बरूं अचनि ॿियो हुजे इहो मैसेज जो अचे अव्हांखे नंबर लिखी सघंदा हुजो नालो लिखी ॾींदा हुजो हाणे किथे टीटीआर छापियो वेठा हुजो किथे कबूतर किथे वण किथे रामण छापियो बीठा हुजो हाणे माण्हू ख़ूबसूरत हुजे सुहिणो हुजे मन मोहणो हुजे पर जेकॾहिं उन में इल्म न हुजे तालीम न हुजे उहा सूंभ कंहिं कम जी न हुजे छो त इल्म जेको हुजे वॾो जेवर हुजे जेवर हा तारीख़ में उहे माण्हू हुजनि अकाबर ॾाहा हुजनि जीअं असां चऊं था बा असांजी तारीख़ हुजे मुंहं जे दड़े खां उहे केॾा ॾाहा हुजनि उन्हनि वक़्त में उन्हनि ॾिसो त कहिड़ो हिकिड़ो सिस्टम भलो ठाहियो हुजे त पाणीअ जो बि हुजे त होद ठहियलु हुजे पाणीअ जो बि जंहिंखे हाणे वरी स्विमिंग पूल चवंदा हुजनि इहे होद ठाहिनि रस्ता पंहिंजा भला ठाहिया हुजनि माड़ी ठाही हुजे
उहो ठाहियो हुजे सभु कुझु ॾिसो त पोइ ख़ुशीअ जो अकस बि मिलंदो हुजे उतां मिलंदो हुजे ऐं लिखाई जेका लिखण वारी तालीम जेका उते हुजे उहा वण जो वापार असांखे उतां मिले ॾिसंदा हुजो के को पाउडर लिखियल हुजे या के दीवार ते को भली से लिखियल हुजे माण्हू पुछंदो हुजे त इहा कंहिं लिखी हुजे भाई इहा फलाणे भाऊ लिखी हुजे माण्हू खे वात में आङुर अची वञे के वाह 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 जो लिखियल हुजे तो अवां बि पंहिंजे औलाद खे ईअं ई तालीम ॾींदा हुजो उन्हनि जी तरबियत कंदा हुजो उन्हनि जी ज़िंदगी खे संवारींदा हुजो हे हिकु गुल हुजनि सो बालक कीअं हुजो ठीकु हुजो सभु उस्ताद साहिब वेठा हुजो अॼु काको रामण तव्हां सभिनी खे 50-50 रुपयो ॾींदो हुजे ओ 50-50 न जॾहिं 50-50 पोइ छा घणो ॿुधाए वई हुजां इहा ॻाल्हि न कंदी हुजे छा चंदी जा बालक हुजनि सुभाणे चवंदा काका काको न हुजनि सो को गरीब बाक़ी उन्हनि खे ईअं चवंदी हुजां बैठा हुजो काको रामण तव्हांखे कल्ह जेके आंदा हुजे इहे जेके इहे तव्हांखे ॾींदो हुजे उहे रखिया हुजनि अॼु बालकनि लाइ पए 4-5 हुजनि बालकड़ा त ॾिसो केॾा मिठा हुजनि हो ॾिसंदो हुजे हल हाणे हलियो हुजे मुड़ुस इहे 3-4 खणी ईंदो हुजे कहिड़े बालकड़े कंदे कहिड़े ॾींदो हुजे असुल ॿार विढ़ाए चट कंदो हुजे जेके सुठो पढ़ंदा हुजनि उन लाइ मिठा बिस्कुट वठी आयो हुजां जेके सुठो पढ़ंदा हुजनि जंहिं होमवर्क भलो कयो हुजे बाक़ी जेके नंढड़ा हुजनि पटी पढ़ंदा नर्सरी उहे बिस्कुट खाईंदा हुजनि काको अवां सभिनी लाइ वठी छा वरितो हुजे उहा काठी चुपींदी हुजे चुपींदो हुजे उहा जेको उन ॾींहुं वठी ॾिनी चकु हणंदो हुजे चाहे बदिरां असां काठी चुपींदा हुजूं हाणे तूं माई सुबुह सां खाईंदी हुजी वात मिठो कंदी हुजे मुंहिंजो वात ई ख़राब थींदो हुजे का माण्हू चेहर कराईंदो हुजे सुबुह मिठो तुंहिंजो वात हूअं ई 24 कलाक इहो मथो हणी चहिरो लॻो पियो हुजे मथे सां चहिरो लॻो पियो हुजे चयो अॼु त तूं चहिरो लॻो पियो हुजी इहा ॻाल्हि हुजे चहिरे जी की खाई निकिरे वात मां खाई होॾे मुंहुं करे खाईंदो हुजे मथां अख में न को जरो पची वेंदो हुजे हबछ इहा हुजे हबछ करे हबछ तिरी हणंदी हुजे पुटनि खे हा खाईंदो छो हुजे बर्दाश्त थोरी तिरी हणंदी हुजे अंधी हाणे तुंहिंजी उमिरि चढ़ियल हुजे तॾहिं त वात में विझी ठऊं तुंहिंजी पाण उमिरि चढ़ियल हुजे नज़र आई हुजे जॾहिं नज़र आई हुजे नज़र हाणे न लेडूणे ते मूं नज़र आई अञा को रामणे जरड़ी हेठ नी लगा हुजनि पिया हुजनि हाणे ढूंढ थी पिया हुजनि जरड़ी वात में विझूं ही अखियूं बसी विझो वेठी हुजी बस सिरण वारियूं अखियूं खाधो पतो असल कुकड़ हुजे कबाब हुजे बकर जी टंग खाधी हुजी हल बकर जी टंग हाणे बकर जो असां खुर कोन वठी सघां रसो कोन वठी सघंदा हुजूं हाणे वरी नज़र तोखे लगी हुजे ॾिसंदी ईअं हुजे बसि सिरण वांगुरु अखियूं हुजनि त बसि ॾिसंदी हुजे कहिड़ो होल करी छो सिस्टम तूं मूंखे हेॾां केॾां खां सुबुह सां बालकनि खे तरबियत जो जेको हुजे सही त चयो हुजे न कहिड़ो वरी मूं ग़लति चयो हुजे हल पाणी पीअंदो हुजे पाणी छा कंदी हुजे तिरी पुठनि परे थींदो हाणे पुठनि खे तिरी हणंदी हुजे हिन खे हुजे बि जहिड़ो मुंहिंजो नानो ॾाॾो तिरियूं लकाया हल छो अची असल खरो हुजी हाणे इहो घर में हुजे तूं घर जी वॾी छा सही त चवंदी जा भले कंहिं करे त इहो बेड़ो बोड़ियो हुजे वॾी करे त बेड़ो बोड़ियो हुजे बेड़ो ॿियो छा हुजे तूं सदोरी अचे घर में लथी हुजे त हाणे मूं हाणे बेड़ो कहिड़ो बसि असां सदोरा न हुजो बाक़ी हे त पीघे में पधरो सभागा पुट पीघन में पधरा हा पोइ हा पोइ छा हुजे सो अबा इहा जेका ॻाल्हि हुजे हिन ॻाल्हि खे हेॾां खां हेॾे वठी वई हुजे पर असुल मस्कद ते ईंदा हुजूं त जेके बालक हुजनि उस्ताद हुजनि असुल हुजे बालक जी तालीम सां गॾोगॾु तरबियत पोइ वालदेन हुजनि या उस्ताद हुजनि बालकनि जी सुठी तरबियत कंदा हुजो ऐं फुज़ूल ख़र्च ॿार न कंदा हुजो जेके स्कूल वञो ही शयूं वठो ही वठो वालदेन वटि अबा कमल खीसे में हुजे कमल न हुजे अवां पंहिंजे मस्कद खे वठंदा हुजो हाल सारो हलंदा
वेंदा हुजो घरां शइ ठाहे खणी वेंदा हुजो पंहिंजे ईअं बक्से में या ईअं डप में विझी तव्हां इहो जेको कूलर बि खणी वञो ॿियो इहो घरां बि खाधो ठाहे अमड़ खे चवंदा हुजो त ठाहे ॾींदी हुजे अमड़ हीअं त मां खणी पोइ जीअं कुटी ठाहे खणी वेंदा हुजो ॿियो खाधो भाॼी खणी वेंदा हुजो पोइ उन में वरी बिस्कुट कहिड़ा घर वठी रखे छॾियो वालदेन बि ओहो बालक खे फारे विझो हाय वरी हो खणी वेंदा हुजनि कुटियूं ऐं रामण तूं अहिड़ी ॻाल्हि हींअर बालकड़ा आहिनि हुन मां ॼाणी नहीं कोन काहे छोड़े ॾियूं ॿारनि खे गुरहाणी जा कुटी चवंदा हुजनि ही छा हुजे पोइ चिलो पचाए ॾींदियूं हुजनि हुन जा पीसा चिलो पचाईंदा हुजूं अकुल हुजी चिलो अॼुकल्ह जा ॿार अहिड़ा कड़ू हुजनि हमे गू पोइ हे जेको हुजनि पिढा पोइ ॿार इहे चवंदा हुजनि खाईंदा हुजूं इहो जेको ठहे इहो जेको पिज़ा हुजे जॾहिं हिन जो नक्शो कीअं हुजे चिले जहिड़ो हुजे न उन जहिड़ो त हुजे इन मां इजाद थींदी हुजनि ॿार अहिड़ा होशियार हुजनि उहो ठाहे ॾींदा हुजनि चवंदा हुजनि हे हुजेव इहो पिज़ा बालकड़ा मुंह में उछला हणनि अॼुकल्ह जा इहे बालकड़ा वॾा होशियार हुजनि भले होशियार हुजनि केॾा बि हुजनि बाबा कुटी ठाहे खणी वेंदा हुजो कमल चिलो खणी वेंदा हुजो कमल कुझु पोइ कमल चहरी मानी कॾहिं वरी हुन मानीअ में बा बोड़ मिलाए करे पोइ बसर पोइ बेदो उहो या जेको ओॿारियल जेको बेदो हुजे उहो खणी वेंदा तो सुबुह सां दिमाग़ कमु कंदो हुजे सबक खे सही पढ़ंदा हुजो उस्ताद जेको चए उहो सही बोरंड में ॾिसंदा हुजो स्कूल जीअं बि हुजे अब अव्हां अॼु भली सादी ज़िंदगी सादा थी पढ़ंदा हुजो सुभाणे वॾा साहब थींदा हुजो वरी पंहिंजी मर्ज़ीअ सां खाईंदा हुजो पीअंदा हुजो असर खीशा भरियल हुजनि खीशा इहो सभु थींदो हुजे पढ़ाईअ सां तरबियत सां हुनर सां ऐं उन सां गॾो गॾु हुनर बि सिखंदा हुजो हुनर कंप्यूटर नौकरी न मिलंदी हुजे त हुनर त कम ईंदो हुजे न छो त चवंदा हुजनि हुनर वारो किथे बि बुख न मरंदो हुजे हुनर बादशाह हुजे हा तालीम सां गॾु जंहिं वटि हुनर हुजे उहो वॾो बादशाह हुजे मतां ईअं हुजो त हिनखे ड्यूटी हुजे हुनखे हे हुजे हुनजो हे हुजे हेल जेको माना हींअर दौर हले न उहो हुजे कंप्यूटर जो कंप्यूटर खोड़ हुजे न कंप्यूटर हर जॻह ते वञे माण्हू बैंक में वञे उते चइबा कंप्यूटर हलाईंदो हुजे हा ये हुजे कि ना हुजे हर जॻह ते कंप्यूटर पंहिंजे तूं अकुल मुताबिक़ सही हुजे सही त चवंदी हुजे वरी माना असांजो अकुल माना ग़लति हुजे हिकिड़ी ॻाल्हि सम्झे हिकिड़ो जेको ही कुर्सियूं ठाहे ही वाणे इहो बि न कंप्यूटर में सभु हुजनि कारोबार पढ़ंदा हुजनि उन्हनि जी ॻाल्हि करां ओ असांजे माण्हू खे अञा ताईं कारोबार करण ॾांहुं न ईंदो हुजे न हिकिड़ो 2 रुपया खीसे में ईंदा हुजनि हल बाबा हमरा घर सुतो पियो हुजे हल अब जनानी चवंदी हुजे ओ मां उथी कमकार ते वेंदो हुजे छॾींदी हुजे अॼु मूंखे टीहण तप हुजे हिते सूर हुजे पई हुजे असांजे माण्हुनि जा निभाग पोइ खीचो जॾहिं ख़ाली न हुजे पोइ कहिड़ी खणंदो हुजे पोइ भॼंदो हुजे वरी कमकार अॼु ताईं असांजा माण्हू भाॼियूं न पोखे सघंदा हुजनि सही अॼु ताईं असांजा माण्हू दुकान न हलाए सघंदा हुजनि सही अॼु ताईं वणज वापार न करे सघे बाक़ी ठलो सॼो ॾींहुं वेही हीअं टीवीअ ते सॼो ॾींहुं गुज़ारे छॾियो वरी अहिड़ा हुजनि जो साइकल ते जेको पंहिंजो शिकल खपाइनि उन्हनि वरी अलाए छा ठाहियो हुजे गोरड़ा पोइ जेके मच्छी आग में ईंदा हुजनि ॻोठनि में बहाड़नि में उन्हनि जी ॻाल्हि कराइणी पवंदा हुजनि साइकल ते पोइ गॾ ते खुर्जीन में अंब खणी अचनि इलाही खणी ईंदा हुजनि भलियूं सही इहो रामण दौर छा इहे माण्हू बि उन वक़्त जा कमाल हुजनि त भली पंधु सॼो ॾींहुं उस में गर्मीअ में पर कॾहिं कंहिंखां घुरंदा बरादुल न हुजनि त को मानी खाराईंदा हल तॾहिं त मान बि हुजे पोइ हर कंहिंखे अदा वाट वेंदो आहे मझंदो हुजे हिनखे मानड़ी खाराईंदा हुजो त इहो देसी परदेसी अॻियां वेंदो हुजे हल मोहबत लॾे वई मुल्क मां भलणे मियां
मोहब्बत लॾे वई मुल्क हुजनि उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा जेके सॾे कुर्ब ॾींदा जेके सॾे प्यार कंदा जेके सॾे उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा जेके सॾे उहे माण्हू ई अलाए केॾां विया सो भाई कचहरिया असांजा खोण सारी थिए फेसबुक ते यूट्यूब ते इहो मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो लाइक कंदा हुजो उनखे शेयर कंदा हुजो उन खां अलावा टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे उन ते फोन कॉल कंदा हुजो राम राधा सागल सगल लेव लेव बीठा हुजनि अवां सां मुखातिब थींदा हुजनि कचहरियूं कंदा हुजूं हा सो कचहरी सां गॾोगॾु पोइ मूं चयो त अवां वरी जंहिं वटि लाइट न हुजे को रस्ते में को पंध में हुजे त उहो इहो यूट्यूब ते बि ॾिसी सघे सॼो प्रोग्राम वरी अवां ॿीहर ॾिसी सघंदा हुजो जेको फोन कॉल या राब्तो कंदो हुजे कचहरी हुजे बालक हुजनि सो बालकनि ते अॼु पहिरीं जेका ॻाल्हि हुजे बालकनि ते सो अॼु वरी पहिरियों गीत पेड़ो रखंदा हुजूं वाह वाह सिधी भाषा कहिड़ो बालकड़नि जो हुजे बालकनि जो बालकड़नि जो रखी अॼु मोकल हुजे न हा पोइ बालकनि लाइ पोइ उहो रखंदा पोइ बाक़ी कहिड़ो रखंदो हुजे हल मूं वरी चयो अॼु तालीम ऐं हुनर ॿई गॾु रखंदा हा इन सां वरी माण्हू खे थोरी नसियत बि मिलंदी हुजे सबक बि मिलंदो हुजे तालीम जिंदाबाद ऐं हुनर जिंदाबाद इहो इहो सो असांजे जेके सुवारे सिंध जा माण्हू हुजनि उहे न्याणियूं हुजनि अमड़ियूं हुजनि उहे ॾिसो त हुनर बि कीअं कंदियूं हुजनि तालीम ॾिसो बालक कीअं वेंदा आहिनि पर थोरो इहो अवां बि ईअं पाण खे ॾिसंदा हुजो त महिनत छा हुजे तालीम छा हुजे पोइ मयार तालीम जो छा हुजे इहो सभु अवां ॾिसंदा तालीम जिंदाबाद हुनर जिंदाबाद इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं दिलड़ी यार धुतारी यार को कान कई का पोइवारी तो दिलड़ी यार धुतारी ला यार पो कान कई का पोइवारी कान कई का पोइवारी अला कान कई पोइवारी तो दिलड़ी यार धुतारी यार पो कान कई पोइवारी हते नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम रात हमेशा जित रहो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशि भरोसो गुज़रंदो हुजे बाक़ी हिन जी हड़ताल बंदि न थींदी हुजे सुबुह सां अञा को सुर खे ठाहिण जी कोशिशि करूं त मसां अची बीह तूं जेको हुजे हाणे गवयो थी कर तूं भत छठियूं पोइ सदियूं पोइ तूं कमाईंदो हुजे हा तूं राग गाई त कम जो त न हुजे तो कर तूं छठियूं हाणे गाए कमाईंदो हुजे जरूरी हुजे त रूह खे ख़ुशि करण लाइ पोइ जो हाल पेस परियां नाल रूह खे ख़ुशि करण सां गॾोगॾु ॾोकर बि हुअण लाज़मी हुजे न खीसो ख़ाली लॻो पियो हुजे मुड़ुस हलो हुजे मच्छी जो शौक़ रखे हाणे मच्छी खाऊं खीसे में टको न लफे तूं सुबुह सां वञी पंहिंजो कमु कंदी हुजे हे मां सुबुह सां बालकनि लाइ बि वठी आयो हुजां बिस्कुट त तूं सुबुह सां को हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां था अब्दुल लतीफ तालानी सांगड़ खां अदा अब्दुल लतीफ छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि शुक्र आहे अलहमदुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो साईं सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं हुजे मौसम सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो हा जी सभु ख़ैर आहे तव्हांखे अलाह ख़ुशि रखे वॾी महिरबानी हुजे जी जी साईं तालीम जे बारे में तव्हां हींअर ॻाल्हायो पिए आओ तालीम जे बारे में अर्ज़ु करिणो अथव जी जी ॿुधाईंदा हुजो ही बायोमेट्रिक निकिता आहिनि आओ अलाए छा छा थियो आहे छापा लॻनि पिया आओ पर अञा ताईं को असरु न थियो आहे हिन जो फ़ाइदो न थियो आहे
अब हाणे इहो बायोमेट्रिक जा ॿिया हुजनि असुल हुजे पंहिंजो पाण सां वफ़ा करण पंहिंजे शागिर्द सां पंहिंजे इलाइक़े सां त उस्ताद जेको हुजे हो टाइम ते स्कूल पहुची वेंदो हुजे फर्ज़ पूरो कंदो हुजे जी हा ओ हाणे जेके ऑफिसर आहिनि न सर आओ ऑफिसरनि खे दिलचस्पी हुअणु खपे स्कूलनि ते छापा हणनि पोइ मयार कोन्हे तालीम जो मयार घटिजी वियो आहे थोरो अब अच्छा पर हींअर फोन लॻी पई हुजे फोन करे माण्हू पुछी सघंदा हुजनि अब इहो आवाज़ करे पुछी सघंदा ॿियो त ठहियो पर असांजा जेके पंहिंजा माण्हू हुजनि सॼो ॾींहुं गाॾियुनि ते चढ़ी घुमंदा वतंदे दुनिया बनियूं ॿारा पर स्कूल कोन वेंदा हुजनि त वञी ॾिसंदो हुजां त मुंहिंजे ॻोठ जो स्कूल कीअं हलंदो हुजे मुंहिंजो बालक कीअं पढ़ंदो हुजे थींदी हुजे इहो त कंहिंखे ख़्याल ई न हुजे बसि इहो पोइ ॻोठ सही असुल ॻोठ वारनि खे शहर वारनि खे अवां सभिनी खे होशियारु थियणु खपंदो हुजे सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे बाक़ी पंहिंजी ॻाल्हि खणी रावण जे कुल्हे ते रखण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो हुजे को फ़र्क़ु कोन पवंदो सही वाकई कोन पवंदो बसि पोइ इन जे करे सुता हाणे फोटे ज़रदारी जो कलाम ॿुधायो हा साईं अॼु फोटो ज़रूरु ॿुधाईंदो जावां सभिनी खे ज़रूरु फोटो वॾी महिरबानी कुर्ब हुजनि कुर्ब हांजा जो फोन कॉल करो असांखे यादि करो सारो असांखे संभालो ओ रावण जे हथ जो रुमाल ॿिए कंहिंखे न ॾिजां रावण जे हथ जो रुमाल ॿिए कंहिंखे न ॾिजां सारे सांडे रखजां परे कंदो हुजे सॼो ॾींहुं पोटराउनि सां ओ धोई रखंदी हम सारे संभाले रखां ओ धोई रखंदी परे हुजी परे धोई सटर चेन परे ओ जॾहिं धोई रखंदी हुजी धोई हाणे वरी हो धोई रखंदी आज ये तो चटा हणी हिकिड़ो धोई करे पहुचंदी या निशानी हुजे रावण जी राधुल खे मिली हुजे हा हलो अस्सलाम वालेकुम चाचा वालेकुम सलाम मुंहिंजा भाइटिया कहिड़े शहर खां वाह चाचा अशरफ सुंदर जो गलाया बड़े चेहरा पर कुछ चाचा रंगा बला जोड़ जोड़ खैर तैयार सब बढ़िया ठीक ठाक तैयार सभु ख़ैर लॻो पियो हुजे अञा ताईं नेरा न हुजऊं सभु ख़ैर हुजे अव्हां ॾे ख़ैर हुजे दुनिया जो हाल अहवाल सभु अव्हां खे मालूम हुजे बस अल्लाह जो शुक्र आहे खैर लॻो सुबुह तुंहिंजा महिरान टीवी ॾिसूं था बस थकावट सभु ख़तमु थी वञे थक लही हुजनि न लथा हुजनि हा थक लही आहे माण्हू ईद जो इंतज़ारु कंदा आहिनि असीं छंछरु करे इंतज़ारु कंदा आहियूं त कॾहिं त अॼु ई अदा रामण अचे त असीं ॾिसूं मज़ाक ॾिसूं अॼु कहिड़ी ॻाल्हि जे करे थक लथो हुजे ॻाल्हि कंदो हुजे सही असां कमायो हुजे अॼु बस अभी ठीकु आहे तयारु आहे कॾहिं सही आहे तयारु आहे न हा उनखे बाबा हे राधुल खे कुझु थींदो हुजे वरी बि उहे कर बाबा न न अभी सही आहे वरी मज़ाक में तव्हांखे कुझु चवंदी उन्हनि मज़ाक हा मूंखे ख़बर हुजे इहो तुंहिंजे लाइ बा भोग हुजे ॿियो ख़ैर लॻो पियो हुजे तयारु हुजे न हा तयारु हुजूं दड़े वारा सभु ठीकु हुजनि दड़े वारा तयारु लॻा पिया न करे रहमान मुदल गानो कोन कयो चेत में चई वियो ईद ते मां पर कती बि गुज़री वई इहा मुंबई मां निकिरी वई का साजन जी ख़बर न पई वरी बि मौसम वई मटजी हुनजी आई कोन थी का ख़बर न पई ॿियो ॿुधायो ख़ैर तयारु मुंहिंजा दोस्त प्रोग्राम सम्झा सनाला सुंदरो जामदेव सुंदरो अलीशा सुंदरी ऐं थोरो सुंदरो वाड़े मजा राणा वाह 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 असुल अॼु त तो थालियूं प्लेटूं दिला सभु भञी छॾिया हुजनि पंहिंजे दिलि जो हाल हुजे उहो पेश करे छॾियो हुजे ॾाढो ईअं माण्हू हुअणु खपंदो हुजे हर हाल में माण्हू खे ख़ुशि रहणु खपंदो त रूह खे बि रिझाए वियो हुजे पंहिंजो न्यापो बि ॾेई हुजे त पंहिंजी ॻाल्हि बि दुआ सलाम करे हुजे त कम करे ॾियो हुजे वॾो सियाणो हुजे वाह वाह हलो तोखे चाचा चवे वालेकुम सलाम मुंहिंजे बाबा केरु कहिड़े शहर खां किथां खां गढ़ी यासीन खां नालो पंहिंजो बाबा ॿुधाईंदा हुजो ज़ाहिरा अॻे बि ॻाल्हायो हुजे अॻे बि असां सां ॻाल्हायो हुजे न मड़ अॻे बि असां सां ॻाल्हायो हुजे न फोन ते हा सगी हुजे बाबा खैर हुजे ख़ुशि
हुजे अम्मी बि ठीक हुजे जी अबा नेरन कई हुजे बाबला जी छा खाधो हुजे नेरन में पारी चांहि अच्छा ऐं पोइ ईअं काके रामण खे विज़ात न कयो हुजे बाबा हलो हेलो जी ज़रा छा ॿुधाईंदा हुजो को यादि हुजे को सबक को पोइम को बेत को यादि हुजे जी हा ॿुधाईंदी हुजी शाबाश शाबाश ॿुधाईंदी हुजी छप्पन तुझी सारा कुदरत वारा नेमन जो कुनून सारा कुदरत वारा कथा को बड़ा है दर तैसी तुझ सारा कसम जिंदो अंत न पारा कुदरत वारा गुरखंड सुल्तान दे तो मौसम सामियान दे तो हीरा लाल हजारा कुदरत वारा बड़े बड़े तो आवत तो तन तन मा पर आवत तो सिंदा संसारा कुदरत वारा कीमत सुन ऐतीन सोनी दिल दिल का बोले बोले मौन के सानियारा कुदरत वारा अजब बड़ा है बिजली बादल जंगी बस बस संसार वाजिब करने सारा कुदरत वारा वाह वाह शाबाश 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 बाबला शाबाश शाबाश ये पाण खे होशियार रखण खपंदो हुजे अमा शाबाश ॾाढो सुठो लॻो हुजे शाबाश ईअं यादि हुजे सॼो बैंत जी वाह वाह ॾाढो सुठो बाबला ॾाढो सुठो मूंखे ख़ुशी थी त मुंहिंजी बचड़ी मुंहिंजी भाइटी मुंहिंजी न्याणीअ मूंखे फोन करे पूरो इहो बैत ॿुधायो हुजे मूंखे एॾी ख़ुशी थी हुजे न त हीअ त सॼो ॾींहुं रुॻो घर में मुंहिंजो मथो खाईंदी बोणीडो हिकिड़ो ॾींदो हुजे अदड़ी खे बोणीडो ॾींदो हुजे अमा बोणीडो खाईंदी हुजी राणी हलो न कोन खाईंदी बोणीडो खाईंदी हुजी न न मिठा बिस्कुट न हा हा रेवड़ियूं भला रेवड़ियूं न पोइ तव्हांजे बाबा खे चवंदो हुजां अदायो मुंहिंजे तरफ़ां हिन अदड़ीअ खे जेको हुजे न इहे मिठा बिस्कुट खाराए छॾींदो हुजे इन ख़ुशीअ में त हुन बैत सॼो यादि कयो वॾी महिरबानी मोहबत हुजनि इहे ख़ुशि रहंदा हुजे जुड़िया रहंदा हुजे सो इन जे करे ख़ुशी थी हुजे त जस हुननि वालदेन खे बि हुजे त जेको वेही महिराण टीवी जा ही रंग बि ॾिसंदा हुजनि जेका असुल ॻाल्हि हुजे औलाद जी में दिलचस्पी हुजे औलाद खे हिमथाइण लाइ फोन कॉल करे न्याणी नंढड़ी फोन करे पूरो बैत ॿुधाईंदी हुजे त माना इहो असांजे लाइ ख़ुशाइन ॻाल्हि हुजे इहा वालदेन जी कामयाबी हुजे त गॾोगॾु असांजी बि हुजे इहे सभु बचड़ा असांजा हुजनि ऐं इहे बच्चा पढ़ी पवंदा हुजनि सच पुछो त असुल ख़ुशी असांजी हुजे हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मदद अदा केरु कहिड़े सलाम बिरशा का जीअं त वरी नालो खणंदो जी सलाम बिरशा का भली करे आयो जी अदा सुणे लतीफ़ जे भिट खां फोन कई हुजे ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां चयो सही आहे माशाअल्लाह बहितरीन प्रोग्राम करायो माशाअल्लाह ॾाढी दिलि ख़ुशी थी साईं ख़ुशि हाणे तव्हां असांजो इहो सॼो गॾियल जड़को कुटुंब हुजे वेड़ो हुजे पोइ हुन में कचहरी हिक ॿिए खे ॿुधाईंदा हुजूं अव्हांखे ॻाल्हि वणंदी हुजे काफ़ी ॾींहं खां तव्हां प्रोग्राम चालू माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु बहितरीन प्रोग्राम आहे तव्हांजो माशाअल्लाह अॼु ॾिठो हुजे न न काफ़ी ॾींहं खां ॾिसां थो काफ़ी ॾींहंनि खां छा कंदा हुजो पाण कहिड़ी किरत कंदा हुजो स्टूडेंट आहियां स्टूडेंट जस हुजे यू आर द बेस्ट स्टूडेंट बादा कहिड़े क्लास में पढ़ंदो हुजे 12 में 12 में यार पोइ तूं त माना वॾो पढ़ियो लिखो हुजे ॿियो सभु ख़ैर हुजे ख़ुशि हुजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो सही आहे ख़ैर लॻो पियो हुजे तबियत बि ठीकु हुजे ख़ुशि लॻा पिया हुजो अब पोइ तालीम केतिरी ज़रूरी हुजे असांजे लाइ इहो ॿुधाईंदो हुजे तालीम हज़ूर पाक जो हिकिड़ो फरमान आहे त तालीम क़बर पींगे खां वठी क़बर ताईं लाज़मी आहे पोइ जेतिरो तव्हां में दम हुजे इनशा ताला असांजी पूरी कोशिशि आहे त जेसि ताईं साह में दम आहे इनशा ताला पूरी कोशिशि कंदासीं ओसि ताईं इल्मु हासिल कयूं भला इहो ॿुधाईंदो हुजे तालीम में तव्हांजो शौक़ु हुजे वालदेन जो शौक़ु हुजे सभिनी जो शौक़ु आहे मुंहिंजो पर्सनली मुंहिंजो बि आहे मुंहिंजा अम्मी अबू वारनि जो बि आहे पोइ उहे केतिरा ख़ुशि हुजनि अव्हांजी तालीम मां अल्हम्दुलिल्लाह काफ़ी ख़ुशि आहिनि इन जे करे ख़ुशि हुजनि त तव्हां पढ़ंदा हुजो
ऐं उन्हनि खे इहा ख़बर हुजे त ईंदड़ जेको मुस्तक़बिल हुजे असांजो उहो तव्हां हुजो, इन जे करे उन्हनि जो ख्याल बि रखंदा हुजो, उन्हनि खे कॾहिं मायूस बि न कंदा हुजो ऐं उन्हनि खे हमेशह तालीम जे ज़रिए उन्हनि खे ख़ुशी ॾींदा हुजो। तालीम सां गॾु गॾु हुनर कंप्यूटर इहे खोड़ सारा कम कंदा उन्हनि जी इज़त उन्हनि जो अदब बि लाज़मी हुजे। बिल्कुलु बिल्कुलु। बाक़ी असांजे लाइ इहा ख़ुशी हुजे तव्हां पढ़ंदा हुजो, अॼु फोन कॉल कई हुजे टाइम कढी करे, सो असांखे वरी इहा वॾी ख़ुशी थी हुजे। इहो असुल सऊर इहो हुजे, इहो सऊर हुजे, वॾी महिरबानी हुजे, लख सलाम ॾींदा हुजो, मोहबतूं आवाजूं। सो इहो जेको सऊर हुजे, नौजवान जेके हुजनि न उहे ॻाल्हि हिन दौर में वरी सभु चवंदा आहिनि हल से राधुल खे बि कोई ॻाल्हि चवंदा हुजूं उनखे ॻाल्हि लॻंदी हुजे ॾुखी। पोइ वालदेन वरी छा चवंदा आहिनि अदा ॿार असां वारा ढढा थिया हुजनि का सम्झ कोन ॿुधंदा कोन। बाबा पहिरियां ॻाल्हि ॿुधंदा हुजो काका वॾड़ा हुजो भली ॿ दड़का मूंखे बि ॾेई छॾींदा हुजो, अवां वॾा हुजो भली ॾेई छॾियो काका नाना ॾाॾा ॾेई छॾियो। हाणे जो दौर ॿियो हुजे छोड़ो वरी अवां वरी बालक खां पुछंदा बा छा पढ़ंदो हुजी, अॻियां छा थींदो हुजी, जे ग़रीबी हाल हुजे त उनखे ॿुधाइजे त बाबा हुजे ग़रीबी हाल जो हाल हुजे अवां सां वंड कंदा हुजूं, पर अवां बि वरी सुभाणे असांखे मायूस न कंदा हुजो, पंहिंजे तालीम में दिलचस्पी रखंदा हुजो, हुनर पढ़ाई बि कंदो हुजे, को कमकार बि कंदो हुजे जंहिंसां वरी पंहिंजी तालीम खे अॻिते वधाए सघंदो हुजे। इन करे को वालदेन ते भार न रखंदा हुजो त शोभा हींअर महांगाई बि लॻी पई हुजे, घर जा ख़र्च दाल मानी किराया भाड़ा सो वालदेन पैसो हुजे ओतिरी माण्हू खे परेशानी हुजे उहो वक़्त न हुजे। हाणे अॻे हिकिड़ो कमाए 10 माण्हू खाइनि पोइ बि हुन मां सोन जेवर बि माण्हू गॾु करे, रोकड़ पैसा बि वक़्त महल लाइ गॾु करे। हेल त बाबा जेको कमाए माण्हू रगो पेट न हुजे असुल लालू खेत हुजे। छो हाणे इन सां गॾो गॾु बसि नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि हुजे पूरी कलाम अव्हांखे ॾेखारींदा हुजूं त हिक ॿिए सां विहंदा हुजो, वालदेन सां विहंदा हुजो, वालदेन वरी बालकनि सां विहंदा हुजो। ज़रूरी न हुजे बालक न विहे त हाणे वालदेन बि हेॾे वेठो हुजे, उन्हनि सां अव्हां विहंदा हुजो, उन्हनि सां ॻाल्हि ॿुधंदा हुजो, उन्हनि सां ॻाल्हियूं वंडींदा हुजो, मतां हुननि जे अंदरि को ॾुख हुजे जेको अव्हां सां न सले सघंदा हुजनि, इन जे करे सफ़क़त वारो हथु रखंदा हुजो, उन्हनि सां हाल ओरींदा हुजो, हिक ॿिए जा ॾुख सुख घर में ई वंडींदा हुजो, ॿाहिरि जी ज़रूरत ई न पवंदी हुजे, सो ख़ुशि हुजो हमेशा। हाणे वरी कल्ह खां अधे यारनि ॾाढी फरमाइश कई हुजे त फोटे ज़रदारीअ जो कलाम आहे, सो फोटे ज़रदारीअ जो साईं तालबुल मौला जो कलाम हुजे, साईं तालबुल मौला साहिर हुजे, वाह जो साहिर हुजे साईं तालबुल मौला, सो हुनजो महिरबानी ॿी त वई पर मुंहुं ॾेखारण खां बि वए, सो इहो महिरबानी ॿी त वई पर मुंहुं ॾेखारण खां बि वए। इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। अंगण अजीब ओ नसीब भला आया, अंगण अजीब ओ नसीब भला उहे अंगण चुमाया, अजीब चुमा उहे अंगण चुमाया, अजीब चुमा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं, पंहिंजो प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हाणे तूं करे छॾी हुजे न भलीकार, तोखे बि हुननि वांगुरु कुकुड़ जे बचनि वांगुरु हुते चुल्हे में विहारींदो हुजां, वरी निकिरी हिते ईंदी हुजे। मुंहिंजी मर्ज़ी हुजे, मुंहिंजो पंहिंजो घर हुजे, मुंहिंजी मर्ज़ी हुजे, हाणे ही मूंखे विहारे थो हुजे जहिड़ो मां नंढड़ी बालकड़ी हुजां, हाणे बसि हिन जे चवण ते काकड़ी हिते ॿठी हुजे मां ॿठी हुजां। छो अची तूं असुल अहिड़ो ख़राब थियो हुजे।
दुहिया के दुखाईंदी हुजे ॾाही दुहिया के दुखाईंदी तू हुजे के तू खाईंदी हुजा हा हा काठी ना हुजे का त मक्की कंदी हुजा वो छेणा ॿ टे पिया हुजनि उन्हनि खे अॼु हलाईंदी हुजे छीना भी होरा धुल थिपे हाण त हथन में धप थी पई हुजे वो त हा थियो ज़रूर हुजे तूं हुनखे को देगड़ीअ खे दुखाईंदी दिली ये ॻाल्हि मुंहिंजी ॿुधंदो हुजे जेका झीणा हुजनि मुंहिंजे अखियुनि खे जेको हुजनि न इहे जलन कंदा हुजनि इहे कोन मां मारींदी हुजां कठूं आई त हुजे कठूं फोड़ाटूं बसि ईअं चवंदी हुजे त अॼु आचर ॾींहुं तोखे निभाग पूरे पूरे खयूं हुजे ऐं ईअं चवंदी हुजे त मर्द खे पाण जेको हुजे कुझु हलो अस्सलाम सर वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था साईं सूबेदार फिदा हुसैन चांजो फिराम नौशो फिरोज हैदराबाद फिलहाल हैदराबाद में बाक़ी बेसिकली नौशो फिरोज साईं भली करे आजो पोइ नौशहर जो सम्झंदा हुजो या हैदराबाद में सम्झंदा हुजो साईं बेसिकली त मां मोरे जो आहियां नौशो फिरोज जो त मां नौशो फिरोज खे ई प्रायोरिटी ॾींदुमि और टीवी जो आवाज़ घटि कंदो हुजे साईं ओदा आवाज़ मुकमल त बंदि आहे साईं हेसि ताईं असां ॿुधंदा आहियूं पहिरियां चई त नौशहर वरी हैदराबाद हाणे चवंदो हुजे त मोरो असुल अदा शहर कहिड़ो हुजे मोरो नौशहर हैदराबाद यूटी हैदराबाद में आहे साईं बाक़ी मोरे जो वाह वाह मोरो ना आहे थोरो ढोलण मोरो वेठी ॾियां भली करे आया हुजो भली करे आया हुजो ता ॿियो सभु ख़ैर आहे बाबा सभु ख़ैर हुजे ख़ैर हुजे तव्हां ॾे ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो सभु ख़ैर सर अलहमदुलिल्लाह अला साईं अॼु तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो न ठीकु ठाक आहियो न राधुल बि ठीकु हुजे बिल्कुलु ठीकु हुजे ख़ैर लॻो पियो हुजे अदा मोरो ख़ुशि हुजे साईं मोरो सफ़ा मस्जिद में आहे सूफ़ियनि जो शहर आहे पूरो सूफ़ियनि जो शहर आहे हा मोरो ख़ुशि हुअणु खपंदो हुजे हा साईं असांखे इहो लॻी थो प्यार जे क़ाबिल जो कलाम ज़रूरु ॿुधाईंदा हुजो अॼु हा ज़रूरु ज़रूरु इहो कलाम तव्हांखे ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे मोहबतूं खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजे नवाजा मोहबत हुजे जी 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 साईं असां गॾु यार मोहम्मद साहब बबलू साहब आहे सूबेदार उहो तव्हांखे सलाम चवंदो हुजे ॿियो को दोस्त हुजे नालो खणंदा हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि तूं बि पंहिंजी ॻाल्हि अञा हो अधे जो नालो रहियो पियो हुजे पोइ अॻे तूं न पुछंदो हुजे नालो रहियल हुजे मां त अञा ॻाल्हि कई हुजे त मोरे वारनि खे सलाम ॾींदी हुजे पोइ मूं त ॾिना हुजनि न सलाम हेलो कयो हुजे हलो वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम हुजे मौला अली मदद आबान सार खोसो कराची गुलशन हदीद होटल खां फोन कई हुजे हा होटल खां फोन कई हुजे असांखे अर्ज़ु हुजे असांखे अमीरा बेगम जो सीरो लाज़मी ॿुधाइजो नवाब शाह में भाउ मुंहिंजी शादी हुजे मां बि वेंदो हुजां ॻोठ हल शादी हुजे त पोइ शादीअ जे माना कर ख़ुशीअ में सहरा हुजनि हा हा अमीरा बेगम जो लाज़मी सीरो ॿुधाए होटल मुंहिंजो सदा थिए मेंदड़ी लाहे ज़रूरु ज़रूरु हलाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजे नवाजा मोहबत हुजे नवाजूं सो हाणे हलंदा हुजूं त भला अधे चयो हुजे त लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर सो इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि हा सो इहे ख़बरूं बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी हथ गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी ओ मेहंदी लायो रामण खेड़ी मुझो कालू कर थो कांगुल वेड़ी मुझो कालू कर थो कांगुल वे कांगु न पर हींअर फोन अची वई हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा अदा वारा छा हाल हुजे ख़ुशि हुजे चङो भलो तबियतूं बहार हुजनि सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे भलो थो गुज़रे ॾाढो असांखे मज़ो हले थो असां रोज़ हर हफ़्ते में प्रोग्राम सुनायूं पर काल असांजी घटना कयूं
यार तुझी फोन लगी वही हुजे, अॼु फोन कॉल बाक़ाइदे तोसां कचहरी थींदी हुजे, हाल वाल थींदो हुजे, नेरन पाणी करे छॾी हुजे। हा नेरन कई आहे, तव्हांजे को नेरन कई आहे? अबा मूंखे को नेरन कई आहे, मां नास्तो कयो आहे नास्तो। न अबा कॾहिं अञा नेरन थी हुजे, अञा त ईअं हुजूं छो त वरजे मलाबा हाणे तूं पाण सम्झंदो हुजे त घर वारी को लोलड़ो हणी ॾींदी हुजे, को रोटी हणी ॾींदी हुजे त खाईंदा हुजूं। हा बसि नास्तो कयो आहे, पर घर वारनि जो हाणे रोटी न खाईंदा। ॿनी ॿार जो कमु छॾायो हुजे। वाह 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 वाह, सभिनी खे सलाम ॾींदो हुजे, सभिनी खे सलाम। वॾी महिरबानी जो। राधुल ओ राधुल, चांहि ठाहींदी हुजां। चांहि ठाहींदी हुजी? हा सलेमानी हुजे, सलेमानी। छो? खीर न हुजे। सलेमानी कहिड़ो भला हींअर असली थधि अची वई हुजे, असली मूंखे भला कुझु न हुजे त बि गले खट टकोर थींदी हुजे न। बसि असुल ई हुजे, बसि पोइ पाणी जो गिलास दिले मां भरे ॾींदी हुजे, बसि जान छॾाईंदी हुजे। सलेमानी तो ख़बर हुजे। वञी कलाक ॾेढ खीर वारी कहिड़ो तो असल में दर ते ॿधी हुजे, कढ़ी असली ते ॿकरी हुजे, जेको हाणे खीर ॾींदी हुजे तोखे चांहि ठाहे ॾींदी हुजां। घर में हिकिड़ी सदोरी हुजे, सलेमानी बि तो पीती हुजे। छो? हा ने खां बि बस हुजे हाणे। ए बिस्कुट ठरी विया हुजनि हिते, माना बिस्कुट पिया हुजनि, असल कोसा हुजनि जो हाणे ठरी विया हुजनि। तुंहिंजो बि ॻाल्हियूं अहिड़ियूं हुजनि, अजब अजब निरालूं। ताज़ो ताज़ा बिस्कुट वठी आया हुजां सुबुह सां। किताब लिखी उन खां पोइ मिर्कीट में ॾिबो हुजे, अहिड़े है तुंहिंजो इहो लिखत। ओ जॾहिं ही ताज़ा ताज़ा बिस्कुट तुंहिंजी माई अॼुकल्ह हुजे, ॾिसंदो हुजे सिधी सवली बीठी हुजे या जॾहिं हुजे। मूं चयो अॼुकल्ह तुंहिंजी तार हुजे ढरी, त थोली हुजे। पोइ ॿियो न त ॻाल्हि सच ॻाल्हि त तार निकतल हुजे, तार छिगल हुजे, तार ढरी हुजे, वाड़े वाह मोहन तूं बि मोर हुजे। पोइ चांहि जो चयो हुजे त हे बिस्कुट पोइ रखे जा, भला पाड़े में विराए ईंदो हुजां। भला ॾींदो हुजे लॻी त मूंखे ॾेई छॾ, पाड़े में छो? न पोइ पाड़े में विराए तूं चांहि ठाही न। छबी में रखी, छबी में रखी ॾींदो हुजे। ए दुनियादार सभिनी खे ख़बर हुजे त रामण लिकाए खाइण वारो न हुजे, सभु सॼी कीअं थी वई हुजे। मां पाड़े में विराए पोइ मोटी ईंदो हुजां, भला ईअं कंदो हुजां। हा पाड़े में विराए मोटी पाड़े में छो ॾींदो हुजे? पहिरें हेॾे त ॾिसंदो हुजे को गरीब मिसकीन माण्हू पिठा हुजनि। मिसकीन मुड़सालो उहो चाह लाइ वेठो मिंथू कंदो हुजे। गरीब घर में हिकिड़ो मुड़सालो जनानी काका से लिकाईंदी हुजे, तूं त सफ़ा को माना जेको हुजे न असल कहिड़ी तुंहिंजी मां ॻाल्हि कंदी हुजां। चरियो हुजां, मटर हुजां, मोगो हुजां, ईअं हुजां न, ईअं हुजां न हुजी, लुलड़ो हुजी, चरियो लुलड़ो हुजां, बसि जेको बि हुजां इहो हुजां बसि। चरिया लुल मूंखे ॾींदो हुजे। हल बसि हाणे चरियो बि थी हुजां, पोइ छाला ॾींदो हुजां? न ॾींदो हुजे, पोइ छाला ॾींदो हुजां? लकुण हुजे साण, लकुण हुजे साण त रामण गोई न कंदो हुजे, ॾींदो हुजे। घणा हुजनि हिन में? पोइ जेके हुजे न माण्हू हिसाब कंदो हुजे। अधु तुंहिंजा अधु मुंहिंजा। पोइ चांहि अधु तूं ठाहींदी हुजी त अधु ॾींदो हुजे न। चांहि सलेमानी ठाहींदा। सलेमानी छो? पोइ खीर न हुजे न, चरियो हुजी, छा ॼट हुजी। हाणे मां चरियो थी हुजे न हुजी, न मां वॾो पढ़ो लिखो हुजां, असल किताब सभु मूं पढ़ी छॾिया हुजनि, अकुल तो वटि खोटो हेॾो हेॾो पढ़ियल हुजी। हा वॾो तूं वॾो ख़्यालु कंदी, सुबुह सां माण्हू हिन पंहिंजे मिठड़े मर्द जो ख़्यालु ई न कंदी हुजे। मिठड़ो तूं कहिड़ो खट मिठड़ो हुजी, मिठड़ो हुजी। मर्द मिस्कीन हुजे, ॾींदो हुजे, कुर्ब मोहबत में चवंदी हुजे, ॾींदो हुजे न। कुर्ब में तूं चांहि ठाहींदी हुजे, ठही वई हुजे। मिस्कीन खे रोज़ चांहि लाइ शिकाईंदी हुजे। माण्हू छा चवंदा हुजनि, अल्लाह गनी हाणे छा कंदो हुजे? तोखे ॾींदो हुजां, हिते बीहंदी हुजे, तोखे पंहिंजो हिसो खपंदो हुजे। सारो ॾींहुं तुंहिंजो इहो कमु हुजे। मारो सारो ॾींहुं न हुजे, थारो सारो ॾींहुं हुजे, मने मथे में सूर देवे। हाँ थारे मथे में सूर होवतो तो हमरा का कसूर होवतो? थारी बातें मूंखे ॾींदो हुजे। हूं करे हो ॾींदो त हुजे न,
तूं करे हाँ छॾे ना छा करी हाणे हिननि जे लाइ बि जेको हुजे पंहिंजी जनानी खे सेखारींदो हुजे हाणे कोन मिलंदो हुजे हाँ ॾींदी हुजे छॾे करे हाणे न ॾींदी हुजे तूं ॾींदी हुजे अॼु त फिल्म पत ॾींदी हुजे हा कोन मिलंदो हुजे हाणे तूं ॾींदी हुजे भला छॾींदी हुजे छो अच भला सुबुह तां ॾींदो हुजे न गोर ही ॻोल्हींदो हुजां ओह बीहंदो हुजे न न ॻोल्हींदो हुजे गरीब माण्हू ते असुल जुलुम कंदो हुजे बीहंदो हुजे हाणे बीहंदो हुजे मथां हणो हुजे न तूं ते विहंदी हुजे बसि पोइ उते अकुल हुजे की न हुजे हाणे बिस्कुट जे करे पंहिंजी जनानी खे हणंदो हुजे पोइ इहे बिस्कुट मूंखे वापसि ॾींदी हुजे बसि इहो रखंदो हुजे हा इहो पहिरियां ॾींदी हुजे पोइ रखंदो हुजे रखंदो हुजे ज़रे घटि साह कढो हुजे साह कढो हुजे पूरी थैली खणी हथ में वेंदी हुजे सुबुह सुबुह सां चवंदो हुजां विराट हुते बीहंदो हुजे हथ धोता हुजनि वरी ख़राब थी विया हुजनि हाणे वरी केरु हथ धोअण वेंदो हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम या अहली मदद वालेकुम सलाम मौला अली दादा केरु कहिड़े शहर खां था मक्का खान मक्सी खां कोयटा खां अदा छा हाल हुजे ख़ुशि जी चङो भलो तबियतूं ॿार हुजनि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे सां तव्हां ख़ुशि आहियो तो ख़ैर आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रे कोटा जी मौसम कीअं हुजे था अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बारियूं लॻा पिया आहिनि अदी जा छा हाल वाले नदी ख़ुशि आहे इहा बिस्कुटनि में बीठी अदा हुजे बिस्कुट वठी आयो हुजे पंहिंजी जनानी खां लिकाईंदो हुजे हाणे इहो बि को कमु हुजे हिन जो मुंहिंजी अदी सां न ॻाल्हाए मां अहिड़ा डंडा वठी रखिया अथमि इन जो हेॾे बलूचिस्तान असांजे रुख चढ़ी विया आहिनि त पोइ बसि ॾाढो ॾुखियो थींदे अदी सां हर ॾींहुं जहिड़ो आहे तुंहिंजो हा वाह जो हक़ कयो ॿुधो हुजे वाह जो हक़ कयो हुजे मिसकीन मुड़साले जो अदा तो वाह जो हक़ कयो हक़ हुजे सच जी ॻाल्हि हुजे इहा असां तोखे अदी साल करे ॾिनी आहे या तोखे कुटण जे लाइ ॾिनी अथसि अबा इहो कहिड़ो मां हुन सां जहिड़ो सुबुह सुबुह सां चांहि न ठाहे ॾींदी हुजे वरी तूं मथां अदा खीर न हुजे सलेमानी ठाही हुजे न न बाबा असां नंढी खां वॾी तयार सां तोखे ॾिनी त असांखे सभु हथनि जी ख़बर आहे पर तूं हिन हरू भरू वीचारी खे तंग कयो थी कॾा बा मूंखे चांहि न नेरा न हुजां या चांहि न मिली हुजे अदा मुंहिंजी ॿुधंदो हुजे न ईअं नथो थी सघे असांजी अदी आहे नंढी वॾी गॾु कई आहे असां सां अदा मूं सलेमानी ठाही हुजे मुड़ुस चवंदो हुजे मां न पीअंदो हुजां अदी हाणे असांखे कलाम साईं सीज़र साईं जो ॿुधायो ग़रीबनि जो ग़ौर तोखे लाज़िम करिणो आहे हा ज़रूर ज़रूर हे गरीब घर में बीठो हुजे चवंदो हुजे त हिन जो इन ते बि गौर कंदी हुजे चांहि ठाहे ॾींदी हुजे अदी वञे थो छॾे ॾेसि वञे थो इहो पाण कढ तुंहिंजे ईंदो हा बस ठीकु हुजे पाण सभिनी खे सलाम ॾींदो हुजे कुर्ब हुजनि आवाज़ मोहबतूं हुजनि आवाज़ूं हाणे ॾींदी हुजी न हा ॾींदी हुजे मिंथू कंदो हुजे मेड़ियूं कंदो हुजे न अॼुकल्ह मिंथ जो तूं मिंथूं कंदी हुजी मां हिन मिंथूं करां क तूं मां हेॾा मथां खणी फ्री अचां न क तूं इहे मूंखे बिस्कुटनि खां का सिकाईंदी हुजी मूंखे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु अदा गुलाम मुस्तफा ॻाल्हायां कराची खां अदा कराची जे कहिड़े इलाइक़े खां था जोहर मोड़ जोहर मोड़ खां अदा छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला हुजो सभु ख़ैर तव्हां ॿुधायो सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि आचर जो ॾींहुं कीअं गुज़रंदो हुजे हा ज़बरदस्त तव्हांजो ॾाढो सुठो प्रोग्राम जो हले ॾिसूं पिया अॼु मोकल जो ॾींहुं हुजे अव्हां जो ईअं न हा मोकल जो ॾींहुं छा मुंहिंजो लॻायूं नंबर थोरो ताज़ा थियूं न न ज़रूरी हुजे माण्हू ॾींहं खे ख़ूबसूरत कंदो हुजे हा थोरो ताज़ो थी वेंदो न माण्हू ताज़ो तव्हां न पोइ भला कहिड़ी किरत करो किथां कॾहिं खां कराची में हुजो वदा असां जी जी कहिड़ी किरत करो शहर में कराची में असां हिते कमु कंदा आहियूं बोरची जो बंगले ते वाह वाह इहो त भलो कमु हुजे तूं वॾो हुनुर हुजे यार पोइ ॿियो
बस मैंने रोजी या करनी है करें तो क्या न न ज़रूरी करणी हुजे ज़रूर करणी हुजे हुन सां गॾोगॾु यार पोइ इहो कराचीअ में को ॾिसंदो हुजे त मां बि को अहिड़ी को महिनत मज़दूरी वठी ॾींदो हुजे त अची कंदो हुजां हाँ तो ना तव्हांखे हाणे पाण मेरा टीवी जा लॻा पिया हो अलाए शुक्र आहे इन सां गॾोगॾु यार इहो को ॿियो बि माण्हू कमकार उते माण्हू फिरंदो गिरंदो हुजे कराची खे घुमंदो बि हुजे न हा घुमण जे लाइ भले अचो त पोइ ज़रूरु ईंदासीं वॾी महिरबानी हुजे साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो वॾी महिरबानी वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजे न मोहबत हुजे न चाह बि पीबो हुजे बिस्कुट बि खाईंदी हुजां खाईंदो हुजे चाह पीअंदो हुजे हाणे इहो हेॾां वेही खपंदी हुजे त वठंदो हुजे न त हली पवंदो हुजे पाण खे परवाही न हुजे हिते खुड ते बि या ट्रां ट्रां न कंदी हुजी कंदी हुजां खुद ते बि जेको हणंदी हुजे न ट्रां ट्रां कंदी हुजे त हितां टायर खे छॾींदो हुजे त बिस्कुट जहिड़ी थी वेंदी हुजी हरू भर सुबुह सां हिकिड़ी बुख हुजे ॿियो वरी तपाईंदी हुजे सुबुह फोट ही कंदी हुजे नाज़रीन अवां एसो इहो ॾिसंदा हुजो अमीरा बेगम जो सेहरो हुजे लाडल मेडा सदा जी वे इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी कचहरी कंदा हुजे असीं मां हिनखे ॾिसंदो त हुजां अंगण अजीब ओ नसीब भला आया अंगण अजीब हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां सभिनी खे मिड़नी महिरबाननि खे साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे ऐं हर लम्हे अव्हां ख़ुशि गुज़ारींदा हुजो अॼु मोकल जो ॾींहुं हुजे बालक वालदेन सभु घर में हुजनि उस्ताद साहिबान सभु को पंहिंजे किर्त में हुजे को सामान वठण वियो हुजे को किथे हुजे को घर में वेठा हुजनि के हाणे निंड मां उथिया हुजनि उन्हनि सभिनी खे सलाम चवंदा हुजूं कुर्ब हुजनि वा सभिनी जा मोहबतूं हुजनि वा सभिनी जूं जोरा मुरादा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल करे पंहिंजो हाल पंहिंजो अहवाल ॻाल्हि मुहार असां ताईं पुॼाईंदा हुजो असांजूं त ॻाल्हियूं कचारूं खिल भोग मस्करियूं लाॾा पोइ सहरा जेके बि रंग मेहरान टीवी जा हुजनि उहे असां छंछर अवां ताईं पेश कंदा हुजूं हाणे बसि ठहियो हाणे पेश कंदी हुजे चांहि ठाहे मुंहिंजूं ख़बरूं न हुजनि सही हा वॾो पेश कंदी हुजे घर में हिनखे वारियूं ख़बरूं हलनि मुंहिंजूं ख़बरूं 11:30 वारियूं हुजनि ख़बर तुंहिंजे ख़बरुनि जे आसरे हे मिसकीन घर में ईअं ई थी वियो हुजे जहिड़ो बालकुड़ो हुजे बसि सफ़ा पाण खे तूं छा सम्झंदो हुजी ॿार वांगुरु वॾो तूं अकाबर हुजी हा वॾो करतब करी हिते ॾिसंदो हुजी सभु करतब तुंहिंजा हुजनि अञा कुझु रहियल हुजे तूं थईं करे बीह रहियो हुजे खैर हुजे न पोइ अञा कुझु हुजे को बचल ॻाल्हाइण लाइ हुजे ई छा बचल हुजे ॻाल्हाइण लाइ तो गॾु सां तुंहिंजो मुंहुं ॾिसां सभु ॻाल्हियूं हिते ठहियूं पयूं हुजनि हा बसि माई तुंहिंजी हुजे तार निकितल पाण छा चवंदा हुजो तोखे मथे हण खां अलावा को कमु हुजे ई मथो हण सभु हिते लाज़मी त मथो ई हणबो हुजे बाक़ी छा हणंदा हुजूं त पोइ तूं को चाहड़ी ठाहींदी हुजे सुठी को रोटलो हणंदी हुजे को रोटला तोखे चांहि प्यारी हुजे वरी ॿी चांहि ठाहींदी हुजां हेतड़ी सो बि सिलेमानी हुन में बिस्कुट बि न ॿुॾंदो हुजे थी हल त चती एॾो प्यालो हुजे हिन में इहो भरे मूं तोखे ॾिनो हुजे खाधो हुजे पीती हुजे अञा बि इहो मूंखे मुंहिंजे वेझो ईंदी हुजी राधुला हाणे न सच पुछंदी हुजी अॼु मूं नेरा न कई मूंखे सफ़ा मूंखे ॾींदो हुजे जरो मां ॾिसंदी हुजां अॼु नेरा न कई हुजे पेट में जहिड़ी ॿिलियूं फिरंदियूं हुजनि हिन करे अॼु परे थियनि फिरंदियूं हुजनि त माण्हू मारींदो हुजे हा पंहिंजी राधुला जो जनानी जो दुश्मन इहो छा हुजे ही नओं आयो हुजे न खाईंदो हुजे इहो न खाईंदो हुजे नवा बिस्कुट आया हुजनि ईअं कोन खाइबा हुजनि पर हिनखे हीअं दूरबीनी वांगुरु ॾिसबो हिन सां रांदि कबी हुजे परियां वरी हिनखे ॾिसबो वरी सीटी वांगुरु वॼाए वरी पोइ खाइबो हुजे न तोखे वॼाइण ॾांहुं न ईंदी हुजे
पर सुखुबो हुजे। हा चटेरी त वॾी हुजी तूं, बुख जो घर हुजी, बुख जो घर हुजी। मन वणंदा हुजनि, तारीफ़ कई हुजे, बुख जो घर हुजां। छॾींदी हुजे को पंहिंजे चवंदी हुजे त मर्द खाईंदो हुजे ठहियो। हा हा ॾिसंदी, हा तूं वॾी फोन कॉल हुजनि। हा तूं वेंदी हुजे, हाणे ॿी चांहि ठाहे खणी ईंदी हुजे। हे रखिया हुजनि बालक लाइ त मुंहिंजा नंढड़ा बालक ईंदा। हा पनो हुजे खाई छॾींदी हुजे। हाणे सफ़ा को अहिड़ी हुजे सुबुह सां को रोटलो हणंदी हुजे, हिकिड़ो वरी तूं खाधो हुजे। पोइ छा रखी छॾींदो हुजां छा? हूअं त चवंदी हुजे रामण तुंहिंजो हथ धोतल न हुजे, अॼु त हथ छा आहे पना ठिकर बि खाई वेंदी हुजे। हा हा धोणो तोखे पवंदो हुजे, उघंदी हुजे धोणो तोखे पवंदो हुजे, मूंखे छा हुजे। छॾींदी हुजे हाणे खाईंदी हुजे पोइ ईअं कंदी हुजे। सही चवंदा मिड़े घर में मूं बि मथे में पाण खे इहा ठिकरी हई हुजे बाक़ी पंहिंजी निड़ी हुजे, सणाई थींदी हुजे, पंहिंजी निड़ी हुजे, ईअं खाई वई हुजी त वञी मथां पाणी वाणी पीअंदी हुजी त। हलो अदा केरु कड़े शहर खां भाउ? अदा डोमकी भाउ छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला हुजो, सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे? अदा आचर जो ॾींहुं लॻो पियो हुजे, कीअं वक़्तु गुज़रे, कीअं ॾिसंदा हुजो रंग? आओ भा आओ सहिरो हुजे तव्हांखे भलो ॿुधाईंदो हुजां, चयो हुजे भला सामान जो। हा ज़रूर ज़रूर ॿुधाईंदो हुजे, ज़रूर ॿुधाईंदो हुजे। वॾी महिरबानी हुजे, कुर्बो हुजे नवाजा, मोहबत हुजे नवाजूं। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। तो अॼु वरी समन मिराले जो हिकिड़ो ख़ूबसूरत ॿियो शहर हुजे त शादीअ जो ॾींहुं आयो आहे, शादीअ जो ॾींहुं आयो आहे, इहो ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त हिकु दफ़ो ॿीहर भलीकार खे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा सां गॾु खे भलीकार चवंदो हुजां। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, हर ॾींहुं राधा जे तरफ़ां बि भलीकार हुजे, इहो लफ़ जमूजा न खाईंदो हुजे। हाणे त वरी अहिड़ो थी पियो हुजे जो असांजा लफ़ जब खाई वञे, बिस्कोट चॉकलेट ने नकुलनि ऐं रेवड़ियुनि वांगुरु अहिड़ो त बुखो थी पियो हुजे। तुंहिंजो लफ़्ज़ कहिड़ो खाधो हुजे? हाणे हे बिस्कोट खाई वियो हुजे। हाणे बिस्कुट तूतरी वारो जेको बिस्कोट आंदो हुजे उन मां बि हिकिड़ो ॾिनो हुजे, ॿियो त पाण खाधो हुजे। जो अॼु मूं बालकनि लाइ रखियो हुजे न त तोखे मां इन मां बालकनि जे लाइ रखियो हुजे, पाण असुल ड्रापंदो ई न हुजे। हाणे हे बालकनि खे ॾींदो हुजे, न त इन बिस्कुटनि जी खल बि न ॾींदो हुजे। ऐं हे जेके हुजनि उहे पिया हुजनि। हा हा उहे पिया हुजनि। हलो हलो सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां था? अदा गुलामी तो चाहंदो हमल डंड खां साल को 12। वाह वाह छा हाल हुजे? अदा ठीकु हुजो, चङा भला हुजो। खैर दो अल्हम्दुलिल्लाह जो तान सुतायो बि खैर आहे। दुआ दुआ। हमल ढंढ कीअं हुजे? अदा अदा हमल डंड हे लॻी न त जीअं असांखे अलाह साईं सिनाब सां बचायो आहे। हा आओ यार काफ़ी ॾींहं थिया जन हमल ढंढ जी अॼु ॻाल्हि तव्हां कई हुजे, सो इन ढंढ जे बि ईअं दिलि चवंदी आहे त यार कर हिन ढंढ खे बि ॾिसणु खपंदो हुजे। हा यार हिन हमल ढंढ जी मच्छी बि चवंदा हुजे वरी मशहूरु हुजे। वाह 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 ॾाढा ख़ुशि नसीब हुजो साईं। इहो ढंढूं ढोरा दरिया इहे अव्हां सभु हिन जे विच में वेठा हुजो, धरतीअ ते चीकी मिटीअ दरिया जे कंधीअ ते ढंढ जे कंधीअ ते, सो अव्हां त ख़ुशि नसीब हुजो, वॾी महिरबानी हुजे। साल जित हुजो, हमल ढंढ ते कॾहिं त को चकरड़ो ॾेई अचां, पोइ ॿेड़ीअ में विहंदो हुजां। हाय रामण
अज कंदो हुजा हमर ढंढ जो शेर तू ॾींदो हुजी हाँ रगो चकरड़ो तू ॾींदो हुजी बाक़ी राधुल घर में हुजे घर जो कमकार कंदी हुजे हाणे इहो भर्त भरींदी हुजे हाणे ॾींहं ईंदा हुजनि अॻियां सकाफ़त जा हिन जा हाणे भर्त में घणा महीना हुजनि हा हा अञा हे जेको नओं महीनो हुजे पोइ ॾहों पोइ यारहों खां पोइ ॿारहों अञा 3 महीना पिया हुजनि पोइ माण्हू तयारियूं अॻ ई कंदो हुजे छा तूं असुल बस तयारी लगी पई हुजे वरी अहिड़ा पंहिंजा कढंदी हुजां वॻा पाया त वरी हर को चवे वाह वाह राधुल वाह जो वॻो पतो हुजे हा वॾो वाह वाह असुल बस तूं जी रुगो वाह वाह ठली तूं मूंखे घुमाईंदो हुजी अघ ई अलाए कीअं वठी वियो हुजी हो कराची हाणे वरी मूंखे बि न हुजे ख़बर की अलाए वठी हली की न हली त हिन वारे जे इहो मूंखे परां भरे ॾीं त पोइ वठी हलां पोइ कराची हलंदी हुजे राधुल कराची जा सॼी सिंध घुमाईंदो हुजे हल पोइ इहो बि मौजो इहो त सा वचन हुजे तोखे ठाहे ॾींदी हुजे गुल फुल लॻाए हे टिकूं बिकूं ठाही घर खे वञा वधीक सिंगारींदी हुई घर इन जे करे त अॻुवाट ठाहियो हुजे त वरी इहे महिमान मड़ा ईंदा हुजनि हींअर वरी अॻियां ॾींहं नंढा थींदा हुजनि केरु माण्हू कम में पुॼी सघंदो अॼु खां वठी राधुल न कम ख लॻे हा हा त माण्हू तयारी हलो अस्सलामुअलैकुम साईं वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था ज़ाहिद हुसैन तुमराणी कुंभ शहर खैरपुर मेरठ मां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि शुक्र अल्लाह साईं जो तव्हां ॿुधायो ठीकु ठाक आहियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं ॾींहुं गुज़रंदो हुजे आचर जी सुबुह कीअं गुज़रे रंग कीअं लॻंदा हुजनि शुक्र अल्लाह पाक जो बहितरीन सफ़ा तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया ॾाढो मज़ो पियो अचे वाह 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 अॼु माना मोकल खे सफ़ा बाक़ाइदे मल्हाईंदा हुजो हा बिल्कुलु मोकल असांजी त डबल मोकल आहे न हिकु त आचर आहे ॿियो आर्मी पत्तन दौरान वरी घर हाज़िर छुटी ते वाह 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 पोइ त साईं अव्हां जे लाइ माना 2 मोकलूं हुजनि हा असांजी डबल मोकल आहे असांजी हा साईं वाह 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 साईं भली कार चवंदा हुजूं नौकिरी किथे हुजे हेॾा कहिड़े पासे हुजे मुंहिंजी हेॾा कश्मीर में ड्यूटी आहे वाह 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 ॾाढो सुठो पोइ उते जी मौसम में हिते जे में केतिरो फ़र्क़ु हुजे हींअर बसि ईअं सम्झो त हुते वञूं था त बुखार अची थो वञे हिते वापसि चवंदा त मज़ो लॻो पियो आहे चाक थियो वञनि चाक थी वेंदा हुजूं बिल्कुलु बिल्कुलु बसि पोइ इहो करणो बि हुजे साईं नौकिरी बि करणी हुजे सिस्टम में हलण बि खपंदो हुजे बिल्कुलु बिल्कुलु ईअं कोई शक न आहे न बिल्कुलु पोइ बचड़ा ॿार घर वारा कुटुंब सॼो ठीकु हुजे बिल्कुलु सभु ठीकु ठाक सभु फैमिली पूरी ॾिसे बि तव्हांजो प्रोग्राम हिन महिल वेठा असांजो नंबर असां बि ट्राई करे ॾिसूं न न पोइ सभिनी खे असांजी भाॼाइनि खे अदड़ियुनि खे अमड़ियुनि खे सभिनी खे वालेकुम सलाम वालेकुम सलाम पोइ घणा ॾींहं मोकल हुजे अदा मोकल बसि 2-3 ॾींहं आयासीं वरी हाणे सुभाणे वापसी आहे इनशाला बसि पोइ सुभाणे वापसी हुजे त पोइ कश्मीर वेंदो हुजे त पोइ सभिनी खे सलाम बि ॾींदो हुजे ऐं चवंदा हुजूं जाॾे पेर ताॾे ख़ैर माशाअल्लाह माशाअल्लाह वॾी महिरबानी लख थोरा हुजनि लख थोरा मोहबतूं हुजनि अव्हां जूं सो सॼे कुटुंब खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो नंढड़ा बचड़ा हुजनि बालकड़ा हुजनि उन्हनि खे खोड़ सारो असां तरफ़ां प्यार हुजे पोइ तव्हां ॾेहवासी हुजो साणी हवासी किथे बि दुनिया जी कहिड़ी कुंड कुड़छ में हुजो असांजो रूह अहिड़ो त ख़ुशि थींदो हुजे जो असांजी दिलि चवंदी हुजे अञा कई साल जेको हुजे हिते हीअं उभे पैर बीठा हुजूं अव्हां जी सलामी ॾियूं हा सो हुन सां गॾोगॾु इहो तालीम जो कमाल हुजे पियो नौकिरी हर खाते में हिन में पढ़ी लिखी नौकिरी कंदा हुजो ज़रूरु माण्हू ॿिया बि नौकिरियूं कंदा हुजनि उहे अॻियां वधंदा हुजनि हर फोरम में हर सिस्टम में उहे वेठा हुजनि असां घर बि न सड़े सघूं घर में बैठो हुजे घर में बैठो हुजे इहा बि ड्यूटी हुजे जॾहिं ड्यूटी हुजे घर में बैठो हुजे पोइ सॼो ॾींहुं घर में बैठो हुजे मगज जनानी जो मगज चटे बस जो चाहे ठाहींदी हुजे चुल्ह ॿारींदी हुजे देगड़ी रखंदी हुजे मानी ॾींदी हुजे फलाणो कंदी हुजे टिमकाणो कंदी हुजे अहिड़ो त तो बि छितो कयो हुजे न
कि शादी जेको आहे मोह कई हुजे पर जहिड़ो तादी थी हुजे। उहा मूंसां थी हुजे तोखे कहिड़ो सूर कहिड़ो ॾंभ लॻो हुजे तोखे। बाक़ी छा हुजे। हलो घटि करे। हलो अदा केरु कड़े शहर खां भाउ? अदा नूरियाबाद खां हनी पलारी। छा हाल हुजे अदा? ठीकु हुजी चङो भलो हुजी। गांव हलाए सम्झो ख़ैर दुआ दुआ ख़ैर लॻो पियो हुजे अवां ॾे ख़ैर हुजे। हलाए कर्म लॻा पिया आहिनि प्रोग्राम ॾाढो पसंदि अचे पियो। सही आहे अवां जूं मोहबतूं हुजनि प्रोग्राम हुजे अवां सभिनी जे लाइ हुजे। हा भाॼाई ॾाढो तो सां विड़े थी छा आहे यार बस पोइ इहो असां खां पुछंदो हुजे न करे चवंदा हुआ ॿिए सां कहिड़ी ॻाल्हि करूं हा गिला में शामिल थी पवंदी हुजे। सो इहा पाण यार इहा गिला थिए कोन बाक़ी जेका ॻाल्हि हुजे हा त पाण उहे न हुजूं। जी जी मुंहिंजा असीं तोखे गिफ्ट पिया कराई फोन करियो। बसि हा भाउ ॿियो हाणे अञा रहियल कसर जेका हुजे उहा पूरी करे छॾी हुजे। अच्छा ॿियो न त हाणे ॿ ॻाल्हियूं ॿियूं बि तुंहिंजे करे मूंखे ॿुधणियूं पयूं हुजनि भाउ ॿियो। यार ॿारनि जा गुलाम आहियूं पोइ ॿुधणियूं पवंदियूं न हाणे अॼुकल्ह हुकूमत अहिड़ी आहे न। बसि हिननि जी हुकूमत हुजे त पोइ असां बि घर में कुकड़ लॻा वेठा हुजूं ॿियो हाणे कहिड़ी ॻाल्हि करूं। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे। एॾा सभु जेके माई कलाची जे वेझो हुजनि सभु इहे पलारी ॿाहिरि ॻोठ वाहण वस्तियूं जिते बि हुजो साल ख़ुशि हुजो। अव्हां जे पासे जा बि रंग ॾाढा सुहिणा हुजनि। सो माई हाणे तोसां कहिड़ा हिसाब आहे मस चवंदा न ठिकर लॻो मथे में बा ख़ैर हुजे भला हाणे पोइ जेको नसीब हाणे माना असां तो ठिकर लॻो ईअं जिंदगी गुजारी हुजे जिंदगी दुख में सुख में दर्द में हर ॻाल्हि में जिंदगी गुजारी हुजे ना पोइ तूं हाणे असां खां ठिकर करे छॾे। ए ठिकर कोन करो हुजे घर में हाणे त हे फ़क़ीर वेठो हुजे हाणे फ़क़ीर कहिड़ो बसि वेठो हुजे घर में हर घड़ी नंढी वॾी शइ तां दड़को खायो बालक वांगुरु मोह हीअं करे वरी वेठो हुजे। वेठो जी ॻाल्हि न हुजे माण्हू खे हाणे कुझु बि माना कमकार जी करणु खपंदी हुजे राम हाणे मौसम बि चङा हुजे कमु करे त हाणे इहा ॾाह मस मुसुनि जी सावलाई हुजे इहो कोई कमु कयो हुजे ॿनी ॿारे जो अञा माना मुछुनि जी सावक हुजे जॾहिं वॾो थी पोइ कमु कंदो हुजे ॿुधी मरंदो हुजे। हा ॿुधी मरंदो हुजे हाणे वॾो थींदो हुजे हुन खां पोइ कमु कंदो हुजे हाणे ॿुढड़ो थींदो हुजे हीअं ओ राधुल चांहि जो ढुक त ॾींदी हुजे ईअं थींदो हुजे हाणे नकुल लाहींदी छा हुजे नकुल लाहींदी नकुल लाहींदी हुजे अकुल हुजे नकुल त पेती में पिया हुजनि इहो अकुल हुजे तुंहिंजो अकुल जी कहिड़ी ॻाल्हि हुजे शोभा जो केरे हाणे पंहिंजे पुॼाणीअ ते पुगी हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते रामो इरादा नवा रंग नयूं ॻाल्हियूं खणी तव्हां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजो। सो सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे जाॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली धणी आवाज़ जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो दुआनि में यादि रखंदा हुजो पंहिंजो ख़्यालु ज़रूर रखंदा पर हुन सां गॾोगॾु बालकनि खे का सिहत न खाराई हुजे जेके बिस्कुट जो राधुल खाई वई हुजे पर हाणे ॿियो न ठहियो त बालक जेके स्कूल वञनि जेके अॼु घर वेठा हुजनि ख़ुशि ख़ुशि वेठा हुजनि रांदि खेॾंदा हुजनि पंहिंजो होमवर्क कंदा हुजनि आराम सही कयो हुजनि ऐं तयारी कंदा हुजनि सुभाणे जे स्कूल जी त उन्हनि जे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत जेको गीत हुजे सो उन लाइ जेके ॿार हुजनि उन्हनि सभिनी बालकनि जे नाम कंदा हुजूं इहो जेको गीत हुजे सिद्धी बाचा हम बाचा सीधा सीधी बाचा हम बाचा जेड़ा पैर तेड़ा खैर जेड़ा पैर तेड़ा खैर ढिंग बडिंगा ढिंग बडिंगा